भिरिया रोड भरिसां नुसरत कैनाल मां गोलियूं लॻल लाश हथ। ॻोठाणनि जे इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो। भिरिया रोड खां शरफदीन कीरियो जी उमाणियल ख़बर मूजिब भिरिया रोड भरिसां ॻोठ ख़ुदाबख़्श बुरड़ो वटि नुसरत कैनाल मां गोलियूं लॻल लाश हथ आयो आहे। लाश ॾिसी इलाइक़े वासियुनि पुलिस खे इतला कयो, जंहिं बाद पुलिस पहुची लाश पंहिंजे तहवील में वठी भिरिया सिटी जे अस्पताल आंदो, जिते संदसि सुञाणप 45 वरहनि जे ॻोठ ख़ुदाबख़्श बुरड़ो वासी ख़ादिम हुसैन बुरड़ो तौरु कई वई। अस्पताल में मौजूद मक़तूल ख़ादिम हुसैन बुरड़ो जे भाउ अब्दुल रसूल बुरड़ो HSTV सां ॻाल्हाईंदे चयो त संदसि भाउ ॻोठ खां भिरिया रोड तरफ़ वञी रहियो हो त अणॼातल मोटरसाइकिल सवार हथियार बंदनि गोलियूं हणी क़त्ल करण बाद मौके तां फरार थी विया। हुन मुतालबो कंदे चयो त संदसि भाउ जे कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿिए पासे भिरिया रोड पुलिस ॿुधायो त मक़तूल ख़ादिम हुसैन बुरड़ो खे पुठी ऐं सीने में गोलियूं लॻल आहिनि, जन त केस दाख़िल करण बाद मामले जी जांच करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो।